नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लंडन खां ख़बर ॾींदा हलूं त आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जे लंडन में मौजूदगी जूं कूड़ियूं ख़बरूं ट्विटर जे ज़रिए सोशल मीडिया तरफ़ां जीअं फैलिजी वियूं आहिनि, जंहिंसां मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं पाकिस्तान में हलंदड़ सियासी सूरत हाल ऐं मुस्तक़बिल जी सियासत जे हवाले सां बहस शुरू थी विया आहिनि। कुझु ट्विटर अकाउंट ते दावा कई आहे त आर्मी चीफ ऐं अॻूणो DG ISPR मेजर जनरल आसिफ गफूर लंडन में अहम मुलाक़ातूं करे रहिया आहिनि। इहा ट्वीट जंग जे बाहि जीअं फैलिजी वई ऐं WhatsApp ग्रुप में सोशल मीडिया ते हिन जे दौर जो मक़सद हवाले सां मुख़्तलिफ़ बहस शुरू थी विया आहिनि। ट्वीट ते इहा दावा कई वई आहे त मिलिट्री क़यादत हिकु अहिड़ी होटल में रिहाइश इख़्तियार कई आहे जेको एवान फ्रीडल फ्लिटेशन खां थोरो अॻिते आहे, जिथे नवाज़ शरीफ़ पंहिंजे पुटनि एहसन ऐं हुसैन नवाज़ सां गॾु तरसियल आहिनि। पाकिस्तान जी हुकूमत PML में मिलिट्री पिल ज़रियनि खां ख़बर पई आहे त इहा ट्वीट्स ग़लति आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।